यूनाइटेड पार्टी ज़िले नवाबशाह जा SUP जा कारकुनों, सदर मुशीब माछी साहब, फलक शेर ओल साहब ऐं ॿिया सभु वर्करों कारकुनों, स्टेज ते वेठल मुअज़्ज़िन, साईं ज़ैन समेत वेठल समेत सभु समूरा मुअज़्ज़िन, अस्सलाम वालेकुम जी। मुख्य ॻाल्हियूं रोशन लीबड़ो ऐं साईं ज़ैन करे विया, जेके बचियलूं हूंदियूं उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन इफ़्तार जे मौक़े ते हेतिरनि दोस्तनि खे इकठो करे ॾियण में अवां सभिनी दोस्तनि खे शाबाश हुजे, जिन ही इंतज़ाम करे ॾिनो ऐं मौक़ो ॾिनो त पंहिंजा ख़्याल वंडियूं, पंहिंजूं ॻाल्हियूं करियूं, पंहिंजूं ख़ुशहालियूं, पंहिंजूं नाकामियूं, पंहिंजूं ग़ुरबतूं सभिनी जे मामले ते हाल अहिवाल कंदियूं। सिंध जे अंदरि बुख आहे, बदहाली आहे, ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। न रुगो ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे, पर सॼी सिंध जो पीअण जो पाणी ख़राब थी चुको आहे। पीअण जे पाणी जो बहरान शहर जेके असां सिंध जेका हींअर 52% शहरी बणिजी चुकी आहे, उहे किचिरे जा ढेर आहिनि। सकरन खां वठी वेंदे कराचीअ ताईं, कश्मीर ताईं ॾिसंदो को बि शहर फज़ीलत सां कोन ॾिसंदो जंहिंमें सफ़ाई सुथराई हुजे। शहरी बणजण माना सिविलाइज़्ड थियणु, तहज़ीब याफ़्ता थियणु। पर हिते असीं बदतहज़ीब था थियूं, छो त शहर जूं घिटियूं किचरनि सां भरियूं पियूं आहिनि, गंद सां नालियूं उथलनि पियूं, पीअण जा पाणी, इहो सॼी तबाही ही असांजे हुकुमराननि ऐं हुकुमरान जमायत ऐं उनजी हुकुमरानीअ सबबु आहे। ख़राब हुकुमरानीअ जो सबबु आहे उनजो। असांजी ज़राअत मां कणिक हुजे, कमंद हुजे, सभिनी ते हुकुमराननि जो हिसो ऐं चोरी लाज़िम बणिजी वई। असांजूं तरक़ियाती स्कीमूं आहिनि, उन्हनि ते बि हुननि जी निगरानी आहे ऐं उन्हनि ते हुननि जी बेईमानी बि आहे। हाणे इन मां जिंदु कीअं छॾायूं, असली ॻाल्हि इहा आहे। साईं जीएम सैयद सिंध खे अज़ीम क़ौम बनाइण पे चाहियो सिंधियुनि खे, पर अॼु सिंधी फ़क़ीर ज़रूरतमंद आहिनि। वञो घटी घटीअ में रुगो सदाऊं ॿुधंदो, माना पिणण जा ऐं ज़रूरतमंद आहिनि, रुगो कर्ज़ वठंदा, रुगो ज़रूरतमंद हूंदा। ज़रूरतमंद बनाइण जो कोन्हे, असांजी ख़ुशहाली आहे। असां वटि ज़राअत आहे, असां वटि माइंस मिनरल आहिनि, असां वटि तेल ऐं गैस आहे। सभु ज़रिया हुअण जे बावजूद बि सिंध जो माण्हू ओतिरो ख़ुशहाल न आहे जेतिरो हुनखे हुअणु घुरिजे। अॼु 2-3 ॾींहंनि खां हिकिड़ी अजीबो ग़रीब पीपल्स पार्टीअ जे अॻुवाणनि जूं प्रेस कॉन्फ्रेंसूं पिया ॿुधूं त बाबा 1 यूनिट ठहणु कोन ॾींदासूं, यानी 1 यूनिट ठहणु कोन ॾींदासूं। ॿियो इहो त बांग्लादेश ठहणु कोन ॾींदासूं। वाह साईं वाह। जिन 1 यूनिट जा बुनियाद रखिया, 1 यूनिट में 1 यूनिटनि जा साथारी रहिया वॾा उन्हनि जा, उहे था चवनि त 1 यूनिट कोन ठहणु ॾींदासूं। जिन मुल्क टोड़ियो, बांग्लादेश ठाहियो या ठाहिण में मददगार थिया,
उहे त चवनि त बांग्लादेश कोन ठहण ॾींदासूं। अदा असांखे ख़ुशी आहे जे तव्हां इहो चओ था, पर पंहिंजे वॾनि जे कयल गुनाहनि खां जी माफ़ी त वठो। सिंध जी अवाम खां ऐं पाकिस्तान जी अवाम खां इहा माफ़ी वठो त असां वन यूनिट बि कोन, असांजे वॾनि ग़लती कई, वन यूनिट में मददगार थी करे उन्हनि जो असां ग़लती कई, ऐं असां बांग्लादेश में जेको आहे ठहण में बि असां मददगार रहियासीं, उहा बि असां ग़लती कई। ग़लती करियो त तव्हां मां का उमेद सम्झो न, ही त वरी तव्हां ठगी था करियो त पकड़िया आहियो बेईमानियुनि में। हाणे हिन मां जान छॾाइण जे लाइ इहे नारा था हणो, सो बा क़ौम परस्त कारकुन सम्झिजो इहे ठगियूं अथव। मता चओ त ही क़ौम परस्त थी विया आहिनि। अब 2-3 महीननि जो खेल आहे, थोरो वक़्तु रिलीज़ थियनि वरी धंधा उहे। सो अजीब अजीब ग़रीब किस्सा आहिनि त जिन जा मुख अॻुवाण पाण उहे था चवनि कोन थियण ॾींदासूं। अदा न थियो, हाणे महिरबानी करे सिंध जे अवाम खां माफ़ी वठो, क़ौमुनि खां बंगालियुनि खां माफ़ी वठो। अॼु बि बंगालियुनि सां असीं कॾहिं कॾहिं किथे दुनिया में टकराव थींदो आहे त चवंदा आहिनि त बाबा रुगो पाकिस्तान, असांजो रुगो पाकिस्तान ऐं पाकिस्तान जी फौज या ॿिया इदारा कोन्हनि, सिंधी बि तव्हां गुनाहगार आहियो, तव्हांजे लीडरनि बि पाकिस्तान गॾु टोड़ियो। उते असां थोरो कंधु हेठि करे वेंदा आहियूं जो बराबरि उहो असांजो सिंधी हो ऐं जंहिं इहा कम कया। अॼु सिंध यूनाइटेड पार्टी गुज़श्ता 28 सालनि खां वठी करप्शन ऐं बेईमानीअ जे ख़िलाफ़ एहतजाज कंदी रही आहे। ज़िले लेवल ते, शहर लेवल ते, कराचीअ जे लेवल ते, हर लेवल ते कई आहे। असां पंहिंजूं पूरियूं कोशिशूं कयूं आहिनि। इहो था चवनि त न सभु सिंधी बेईमान आहिनि, छो त बेईमान बाबा पीपला आहिनि, असीं कोन आहियूं, पीपला आहियूं ऐं उन्हनि खे असीं निशानदेही करियूं था ऐं बेईमानीअ जी निशानदेही करियूं था ऐं उन्हनि खे ख़राब बि चऊं था। असांखे उन्हनि सां न ॻंढियो, उन्हनि बेईमाननि सां असांखे न ॻंढियो, छो त सिंधी आहियूं, उन करे सभु बेईमान आहियूं। ईअं न आहे। महिनत कश माण्हू बि आहिनि, पंहिंजी हकलाल जी रोज़ी बि कनि था, महिनत बि कनि था, पंहिंजो कारोबार बि कनि था, रोज़गार बि कमाइनि था, उन्हनि खे उन्हनि सां न ॻंढियो। रिश्वतखोर रुगो सिंध में सियासतदान कोन्हनि, पर इहे हराम खोर सिंध जा कामोराब आहिनि जेके रिश्वत जा दरवाज़ा खोले था ॾियनि ऐं वरी जेॾी महिल पोस्टिंग था ओॾी महिल हटाइनि था त वरी वॾा क़ौमपरस्त सिंधी थी वञनि। जीअं पीपला पकिड़जनि था त क़ौमपरस्त थी वञनि न, सियासी अॻुवान अहिड़े नमूने सां कामोरनि खे पोस्टिंग था हटायो त वरी उहे बि क़ौमपरस्त कारकुन थी वञनि। अरे बाबा, जेॾी महिल तव्हां कुर्सियुनि ते हुजो, जेॾी महिल कलम तव्हांजे हथ में हुजे त ओॾी महिल तव्हांजे कलम मां न माण्हू मुस्तफ़ीद थियनि, न माण्हुनि खे को फ़ाइदो थिए, न का आसानी थिए, न को का मुश्किलातूं घटिजनि। ऐं वरी जेॾी महिल तव्हां उन्हनि कुर्सियुनि तां हटो त सिंध जे मथां वॾो ज़ुल्म थी वियो जो क़ौमपरस्त कामोरनि खे हटाए छॾियूं। तव्हांखे बि सुञाणूं था, तव्हांजे वॾनि अबनि जेके सियासी अॻुवान जेके तव्हांखे आणीनि था उन्हनि खे बि सुञाणूं था। चोर खे असीं चोर चवंदा रहंदासूं, को सम्झे न सम्झे। दोस्तो, सिंध यूनाइटेड पार्टी असीं वॾी जमायत कोन आहियूं, तमामु वॾी पीपला ऐं लीगला तमामु वॾा आहिनि, पर उन्हनि जहिड़ा असीं चोर बि कोन आहियूं। अदा जेॾियूं वॾियूं जमायतूं वॾा वॾा चोर, नंढड़े वर्कर खां वठी टॉप ताईं MNA लेवल जे वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि ताईं उहे बि चोर, अहिड़ा कोन आहियूं। चोरीअ खे ख़राब सम्झूं था, ख़राब चऊं था, निशानदेही करियूं था, उन लाइ सियासी जदोजहद करियूं था, समाज में
सोच पैदा करियूं था असीं सोच पैदा करण आया आहियूं त ख़राब शइ खे ख़राब चओ सुठीअ खे सुठी चओ अगरि अॼु तव्हां बिजलीअ जी का चोरी बि करियो था त इहो चओ त बाबा अलाह असांखे बचाए असांखे अलाह दुरुस्त करे अलाह असांजा ॾे असांखे कुवत ॾे जो करियूं पर हिनखे सुठो न चओ सुठो न चओ महिरबानी करे पीपला न बणिजो चोरीअ खे बि सुठो चओ इन जे लाइ असांजी नंढड़ी जमात पंहिंजी सियासी जिदोजहद करे रही आहे ऐं इंशाअल्लाह असां वटि पैसा हराम जा कोन्हनि जंहिं ते असीं हराम जा पैसा ॾेई तव्हां खां वोट वठूं असीं तव्हांजे भलाई जो प्रोग्राम खणी था अचूं उन में अगरि असांखे वोट बि ॾींदो असीं तव्हांजी भलाई कंदासीं अव्हांजी मुश्किलातूं घटाईंदासीं इहो ज़रूरु कंदासूं ऐं इन जे लाइ अव्हांखे ख़ुशूसन सिंध जी अवाम खे हाणे बलदियाती इलेक्शन्स में अॻुवाणी करणी पवंदी त बहितर माण्हुनि खे बहितर जेके तव्हांजे पाड़े जा हुजनि चङा जेके छोकिरा हुजनि चङा माण्हू हुजनि उन्हनि खे चूंडे तव्हां उन्हनि खे अॻियां कयो ऐं पोइ ॾिसो त सफ़ाई थिए थी सफ़ाईअ जी इब्तिदा मुंहिंजे पाड़े खां मुंहिंजे घर खां शुरू थिए थी त पोइ सॼे समाज में सफ़ाई थींदी जे अगरि उहा न थींदी त पोइ वरी इहो ई साॻियो सिलसिलो हलंदो जंहिंमें ही मुल्क तबाह थी वियो तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं